अॼु खां पोइ हिन मस्जिद में केर बि न अचे। हीअ मस्जिद मुंहिंजी आहे। ऐं हा ॻोठ वारा ॻाल्हि ॿुधी छॾियो गौर सां। अॼु खां पोइ हिन मस्जिद में निमाज़ पढ़णु न अचिजो। हीअ मस्जिद मुंहिंजी आहे। हिन मस्जिद ते हाणे मां ई हुकुमरानी कंदुसि। तव्हांजी कान्हे ज़रूरत। न ई वरी हिन मस्जिद में हाणे तव्हांजी ज़रूरत आहे। न ई वरी तव्हां हेॾे अचिजो। मूंखे उमेद आहे मूंसां झेड़ो करणु ज़रूरु माण्हू ईंदा। मां बि ॾिसां थो कहिड़ा कहिड़ा माण्हू मूंसां वेहणु अचनि था। मां बि साइड ते वेही थो रहां। दिमाग़ ख़राब थी वियो आहे छा इमाम साहब जो? चए थो मस्जिद मुंहिंजी आहे। चरियो थियो अलाए छा अलाह जे घर खे चए थो मस्जिद मुंहिंजी आहे। ॼण इन्हे ठाराई आहे। अॼु ॾिसूं था हिनखे पेश इमाम कब्ज़ो थो करे मस्जिद ते अलाह जे घर ते। वञा ॾिसां हिनखे दिमाग़ ख़राब थियो आहे। चरियो थियो आहे पेश इमाम जो मस्जिद अलाह जे घर ते कब्ज़ो पियो थो करे। हाँ इमाम साहब ही कहिड़ो थो ऐलान करे? मस्जिद असां चंदा करे मस्जिद ठाराई आहे। इमाम साहब वरी मस्जिद ते कब्ज़ो थो करे। वञी मिलांसि थो। अरे इमाम साहब ही ऐलान कहिड़ो थो? कल कलो को आयो आहे मस्जिद जे कब्ज़ा थो करे। असांजे वॾनि महिनत करे महिनत करे मस्जिद ठाराई आहे। चंदा करे होॾो पटे करे मस्जिद ठाही आहे। निमाज़ पढ़ण आई हिन महिल कब्ज़ा थो करे। वञी मिलांसि था साईं। मां बि हिते वेही थो रहां। हाणे अचनि झेड़ो करणु त ज़रूरु ईंदा। अचनि मां बि उन्हनि जे इंतज़ार में त वेठो आहियां। मूंसां माण्हू मिलणु अचनि। अरे ॾे त हाल वारे इमाम साहब भई कहिड़ा पिया मस्जिद में ऐलान कंदो वती। मस्जिद मुंहिंजी आहे हिते केरु न अचे। असांखां पुछ उहा मस्जिद असां कीअं ठाराई आहे। मट शहरनि में घिटीअ में चंदो करे मस्जिद ठाराई आहे। वती ऐलान कंदो मस्जिद में केरु न अचे मस्जिद असांजी आहे। तुंहिंजी भेण इज़त कंदा हुआसीं असां ॻोठारा तूं सफ़ा किरियल निकिरी पई। मूंखे ख़बर हुई तव्हां मूंसां वेहणु ईंदो पर बहरहाल सबुरु कयो। ॿिया माण्हू बि अचनि पोइ तोखे ॿुधायो त हक़ीक़त छा आहे। अची विया ॿिया माण्हू बि सभु ईंदा बाबा सभु गॾु थींदा हिते। अबा इमाम साहब छा ते फशरी लॻी पए पियो ऐलान थो करी 5 ॾींहं ई कोन थिया तूं मस्जिद में आई कब्ज़ा कई वेठो आहे। इमाम साहब असां को पुछो हुजे मस्जिद था चंदो करे सॼे ॻोठाण को ओड़ो पाड़ो ॿाहिरि वियाऊं चंदो कर किरायतियुनि में मस्जिद ठाही अलाह जो घर निमाज़ पढ़नि माण्हू सुधरनि। तूं ऐलान कंदो अवां परेशान लॻो पिया मस्जिद मुंहिंजी आहे निमाज़ कंहिंखे न पढ़णु ॾींदसि। अलाए कहिड़ा पियो ऐलान कंदो माण्हू खे परेशान पियो कंदो। इमाम साहब तो मस्जिद में ऐलान कयो त ये मस्जिद मुंहिंजी आहे निमाज़ न पढ़ण जो छो ये शैतानगिरी छो थो करी? ये मस्जिद अल्लाह जो घर आहे। हिन में हर ग़रीब बि ईंदो अमीर बि ईंदो। ये अल्लाह जो घर आहे। हिन में निमाज़ पढ़ंदो। तूं चवीं त ये मस्जिद मुंहिंजी आहे। इहो भलो कमु न आहे। मूंखे ख़बर हुई तव्हां इहो ऐलान ॿुधण खां पोइ मस्जिद में ज़रूरु ईंदो। अफ़सोस थिए थो मूंखे वेहण त तव्हां ज़रूरु आया हो मूंसां पर मूंखे इहो ॿुधायो त मां मस्जिद में 2 दफ़ा आज़ानी ॾिनियूं आहिनि। मां अकेलो हिते बेशुमार वेठो आहियां। निमाज़ जे लाइ केर ई कोन आयो आहे। निमाज़ पढ़ण लाइ त कोन था अचो। बाक़ी हा झेड़े फसाद लाइ त तव्हां तकड़ में बि भॻा बीठा हो त मस्जिद असांजी आहे। जॾहिं मस्जिद तव्हांजी आहे त पोइ पंहिंजे जेका शइ पंहिंजी हूंदी आहे त उनजी हिफ़ाज़त पाण खे करणु खपे नी। जॾहिं तव्हांजो पंहिंजो घर हूंदो आहे त उनजी केॾी सफ़ाई कंदा हो। तव्हांजी मोबाइल हूंदी आहे त उनजी केतिरी सफ़ाई कंदा हो। घड़ी चार्ज हणंदा हो। जॾहिं अलाह जो घर तव्हांजो आहे तव्हां चंदो करे मां त पेशमाम अलाए कहिड़े ॻोठ जो थी करे मां हिते आयो अलाए कहिड़े शहर जो थी करे पोइ मां मस्जिद में वेठो 2 दफ़ा मूं आज़ानी ॾिनियूं। केर बि तव्हां मूं ॻोठ वारो लड़ी कोन आयो त निमाज़ पढ़ो। रमज़ान में 2 टे ज़ाहिर थिया हाणे रमज़ान गुज़री वियो आहे त केरु निमाज़ ते कोन थो अचे। वेहण त तव्हां ज़रूरु आया हो पर मूंखे इहो ॿुधायो तव्हां निमाज़ ते आया हो? तव्हां बसि रुगो फशरी ऐं शैतानगिरीअ लाइ तयारु बीठा हो त माना थोरो झेड़ो थिए त वेड़ो बाक़ी निमाज़ पढ़णु कोन ईंदो। पेश इमाम साहब यार ॻाल्हि तो VIP कई तो अॼु असांजूं अखियूं खोले छॾियूं। असां में शैतानगिरी त फीड लॻी पई आहे पर असां कॾहिं ईअं कोन ॿुधो आहे त यार अलाह अकबर थियो अलाह जो सॾु थियो मस्जिद जे निमाज़ पढ़णु वञो। दोस्तो हीउ हिकिड़ो मैसेज आहे। असां दोस्त रमज़ान में त निमाज़ पढ़ंदा आहियूं पर छा ॿियनि महीननि में असां निमाज़ पढ़ंदा आहियूं। ऐं हा असां दावा त कयूं था त अलाह जो घर असांजो आहे पर अलाह जे घर ॾे लड़ी ईंदा आहियूं।